तमाम जेके पोस्टूं शहीदनि जे नालनि ते जो शहीद वारिस आहिनि और शहीद जो नाले अमानत ते अमानत ते असांजी नेक्स्ट पुलिस जी वर्किंग आहे उन में ही वन ऑफ दी प्रोजेक्ट्स आहिनि जेके असां पिटूं हणूं पिया ऐं पिटूं 60 जेके आहिनि लिमिटेड न आहिनि कमर्शियल लेवल इहो हिकिड़ो एलिमेंट आहे सिक्योरिटी जो इन खां अलावा ॿिया बि जेके आहिनि से असां डिफरेंट टैक्टिक्स जेके आहिनि डिस्कस कया आहिनि ऐं उहे इम्प्लीमेंट थींदा यकीनन पुलिस जेसि ताईं प्रॉपरली जेका आहे कचे में ऑपरेट न कंदी इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन न कंदी तेसि ताईं बिजली असांखे उहा कामयाबी न मिलंदी असां इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कंदासीं फ़िलहाल त असांजो प्रोग्राम जेको आहे Sir, what's the reason behind it? You are not getting successful in this operation, and it is starting from many years, we can say, when you were SSP here in district Godki. What is the reason? ॾिसो ही जेको फेज़ आहे न कि सक्सेसफुल न आयो तव्हांखे ख़बर आहे त असां केतिरा माण्हू जेके आहिनि से कचे में वेंदे उन खे रोकियो आहे ऐं उन खे अगवा थियण न ॾिनो आहे सिर्फ़ु 3 महीननि में 170 माण्हुनि खे जेको आहे सो इहो जेका आहे सक्सेस न आहे छा जेके धाड़ियल मरनि था जेके मोस्ट वॉन्टेड हुआ छा इहा पुलिस जी सक्सेस न आहे जेके धाड़ियल ज़ख़्मी थियनि था छा इहा पुलिस सक्सेस न आहे जेके माण्हू धाड़ियल अरेस्ट पिया थियनि ऐं पुलिस उन माहौल में जंहिं माहौल में कचे में ऑपरेट करे थी तव्हां हिते आया आहियो तव्हां ॾिठो आहे कहिड़े माहौल में जेका असां पुलिस ऑपरेट करे पई उहो पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई पंहिंजो पाण खे परेशान करे तमाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कंदा तव्हांजो इहो सुवाल जेको आहे न इहो असांजे लाइ सभु खां तकलीफ़ आहे असां चाहियूं था त असां माण्हुनि ऐं मीडिया जेको आहे न उहो
क्रिमिनल ऐं पुलिस जी करे छॾी आपस में लड़ाई, या पुलिस जी ऐं क्रिमिनल लड़ाई न, या सोसाइटी जी ऐं क्रिमिनल जी लड़ाई आहे। सोसाइटी में पुलिस बि हुन सां शामिल आहे, त उनमें मीडिया बि शामिल आहे। त असां चाहींदासीं त तव्हां असांखे जाइज़ साथ ॾियो, नाजाइज़ असां कॾहिं बि न चवंदासीं, पर घटि में घटि इहो जेको माइंड सेट आहे, इन माइंड सेट खे ख़तमु करणु। साईं टारगेटेड ऑपरेशन खां अॻिते कॾहिं वधंदो? तकरारनि जे बारे सां तकरीबन काफ़ी जानियूं जेको आहे नुक़सान थी वियूं आहिनि। जीअं त कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे कंदकोट जे इलाइक़े ज़िला कश्मीर में जेको आहे प्रोफेसर अजमल सावंत खे जेको आहे बेदर्दी सां क़तल कयो, उन हवाले सां तव्हां छा चवंदव पहिरीं तकरार जे बारे में? ॾिसो, ॾाढो इशू हिन रीजन में, ख़ासतौर ते अपर सिंध में जेके असांजा मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि उहे ट्राइबल बेस ते रहनि थियूं, ऐं जॾहिं को तकरार थिए थो त उहे उन में मुख़्तलिफ़ क्रिमिनल्स जेके उन क़ौमनि जा आहिनि उहे आपस में क्लैश कनि था। इनफैक्ट इहो ट्राइब टू ट्राइब तकरार न हूंदो आहे, इनफैक्ट इहो उन ट्राइब जे जेके क्रिमिनल्स आहिनि उन जे विच में तकरार हूंदो आहे। उहे जेके आहिनि उन जी क्राइम इकॉनमी आहे उन में फ़ाइदो वठनि था, ऐं उहो नार्कोटिक्स ऐं जेको आहे वेपन पेडल कनि था, ऐं उन में जेको आहे सो उनखे नोगो एरियाज़ मिलनि था जंहिंमें उहो ऑपरेट कनि था। त इहो क्रिमिनल्स जो सॼो आहे। त असांजी पूरी कोशिशि हूंदी त जेके बि ट्राइबल डिस्प्यूट्स आहिनि उन में पुलिस मौसर किरदारु अदा करे, ऐं नेचुरली जेकॾहिं इन में असांजी इफेक्टिव पुलिसिंग थी त असां आई जी साहब, टारगेटेड जेका ऑपरेशन तव्हां चओ पिया उन खां अॻिते कॾहिं वधंदी असांजी पुलिस, कश्मीर पुलिस, घोटकी पुलिस, जेको धाड़ियल आहिनि, इंतिहाई अज़ाब कयूं वेठा आहिनि सॼी क़ौम लाइ, उन्हनि खां छुटकारो असांखे आख़िर कॾहिं हासिलु थींदो? केतिरनि महीननि खां तव्हांजी टारगेटेड ऑपरेशन हले पई, इन हवाले सां कॾहिं प्रॉपर ऑपरेशन शुरू कयो वेंदो? अदा चवंदो आहियां त जेको टे क्वेश्चन्स आहिनि, जेकॾहिं पुलिस ऐं धाड़ियल क्रिमिनल पाण में मिली वञनि त अवाम जे लाइ आज़ादु थिए थो। जेकॾहिं अवाम ऐं जेके आहिनि क्रिमिनल पाण में मिलियल हुजनि त पोइ पुलिस लाइ आज़ादु थिए थो, पर जेकॾहिं पुलिस ऐं अवाम पाण में मिली वञनि त पोइ क्रिमिनल लाइ आज़ादु थिए थो। त अवाम खे ऐं पुलिस खे पाण में मिलणो पवंदो ऐं हिक ॿिए सां कोऑपरेट करिणो पवंदो, ऐं असांखे जेको आहे सो जेका सपोर्ट मिलंदी अवाम खां, तव्हांखे एतमाद करणु खपे त पुलिस पहिरीं बि कमु कयो इंशाल्लाह। हिकु ॿियो बि इशू आहे सर, जेकी असांजी डिस्ट्रिक्ट पुलिस आहे या सिंध पुलिस आहे, उनखे जेको हथियार मिले थो या APCs आहिनि उनजी उहा क्वालिटी आहे न आहे, इन जे बारे में छा चवंदा आहियो? क्वालिटी हुनजी APCs जी हाणे अलहमदिल्ला ॾाढी बहितर आहे। तव्हां APCs खे ॾिसंदा त तव्हांखे ख़बर आहे त हुन केतिरो जेको आहे सो इम्पैक्ट पवंदो आहे। हिकिड़ी APC खे तव्हां जेकॾहिं मुआइनो कंदा हुनजो इम्पैक्ट ॾिसंदा तव्हांखे आइडिया थींदो। हा, कॾहिं कॾहिं जेको आहे सो असां बिल्कुलु क्लोज़ रेंज में हलिया वेंदा आहियूं त उन में जेको आहे नुक़सानु थींदो आहे। त असां पंहिंजी स्ट्रेटजी खे चेंज पिया करियूं, उहो ज़ाहिर आहे हुते मीडिया ते न हुनखे एक्सप्लेन कंदुसि, पर जेको आहे सो असांजी APCs हाणे जेके इंतिहाई शान। थैंक यू।